केमिस्ट्री क्लास 10 बाब पहिरियों सबक टियों हिसो टियों हरकी तवाज़ुन जूं ख़ासियतूं कैरेक्टरिस्टिक्स ऑफ डायनामिक इक्विलिब्रियम आउं केमिस्ट्री उस्ताद नज़ीरुल्लाह चन्ना अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौज़ू आहिनि कैरेक्टरिस्टिक्स ऑफ फॉरवर्ड रिएक्शन कैरेक्टरिस्टिक्स ऑफ रिवर्स रिएक्शन एंड मैक्रोस्कोपिक कैरेक्टरिस्टिक्स ऑफ डायनामिक इक्विलिब्रियम फॉरवर्ड रिएक्शन नंबर पहिरीं ख़ासियत फॉरवर्ड रिएक्शन जी आहे त इट इज़ अ रिएक्शन इन विच रिएक्टेंट्स रिएक्ट फॉर्म प्रोडक्ट्स इहो हिकिड़ो अहिड़ो कीमियाई अमल आहे जंहिंमें रिएक्टेंट्स पाण में मिलंदा आहिनि कीमियाई अमल कंदा आहिनि प्रोडक्ट ठाहींदा आहिनि मिसाल जे तौर ते हिते रिएक्टेंट आहिनि नाइट्रोजन ऐं हाइड्रोजन इहे ॿई पाण में मिलंदा ऐं प्रोडक्ट अमोनिया ठाहींदा नंबर ॿियो इट टेक्स प्लेस फ्रॉम लेफ्ट टू राइट इहे खॿे पासे खां शुरू थींदा ऐं साॼे पासे ॾे इहो रिएक्शन वधंदो आहे नंबर टियों एट इनिशियल स्टेज द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज़ वेरी फास्ट पहिरीं शुरूआती स्टेज में छा थींदो त हीउ जेको खॿे खां सॼे पासे जो जेको रिएक्शन आहे उनजी स्पीड जेका आहे उहा तमामु घणी हूंदी आहे मिसाल जे तौर ते हाइड्रोजन आयोडाइड असां खयोंसीं विधोसीं फ्लास्क में हाणे हिननि जी कंसंट्रेशन घणी हूंदी हाइड्रोजन आयोडाइड अञा ठहणु शुरू कोन थियो आहे तंहिंजे करे ही आहिनि असां हुनखे जीअं हीट कंदासीं त इहो हाइड्रोजन आयोडाइड सॼे पासे वधणु शुरू थींदो ऐं हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थींदो वेंदो हाणे ही असां वटि कंसंट्रेशन घणी हुई त इहो जेको आहे सो वधी करे हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थींदो वेंदो तंहिंजे करे फॉरवर्ड रिएक्शन जी जेका स्पीड आहे उहा घणी हूंदी आहे नंबर चौथी ख़ासियत इहा अथसि त इट स्लोस डाउन ग्रेजुअली हाणे इहो फॉरवर्ड रिएक्शन आहिस्ते आहिस्ते घटिजंदो वेंदो छो घटिजंदो वेंदो त हिननि जी कंसंट्रेशन पहिरियां घणी हुई इहे जो हिन में तब्दील थींदा वेंदा त हिननि जी कंसंट्रेशन घटिजंदी वेंदी त हिननि जी जेका स्पीड आहे हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थियण जी प्रोडक्ट में तब्दील थियण जी उहा पिणु आहिस्ते आहिस्ते स्लो थींदी वेंदी रिवर्स रिएक्शन उबतो पोइ ते मोट खाईंदड़ जेको अमल आहे उनजी ख़ासियत इहा आहे त इट इज़ अ रिएक्शन विच प्रोडक्ट्स रिएक्ट टू प्रोड्यूस रिएक्टेंट्स हाणे ॾिसो त अमोनिया प्रोडक्ट आहे उहा पाण वरी कीमियाई अमल में अची करे पंहिंजे रिएक्टेंट्स में तब्दील थिए थी नंबर ॿियो इट टेक्स प्लेस फ्रॉम राइट टू लेफ्ट हाणे सॼे पासे खां इहो खॿे पासे ॾे रिएक्शन वधे थो नंबर टियों इन द बिगनिंग द रेट ऑफ रिवर्स रिएक्शन इज़ नेग्लिजिबल शुरूआत में छा थींदो आहे त रिवर्स रिएक्शन जी जेका स्पीड आहे उहा नेग्लिजिबल हूंदी आहे उहा तमामु थोरी हूंदी आहे छो त हिननि जी कंसंट्रेशन शुरूआत में घणी हूंदी आहे तंहिंजे करे फॉरवर्ड रिएक्शन तमामु घणो हूंदो आहे हीअ पोइ ते स्लो स्पीड में वधंदो आहे पियो इन जी स्पीड तमामु नेग्लिजिबल हूंदी आहे नंबर चोथों इट स्पीड्स अप ग्रेजुअली इहो आहिस्ते आहिस्ते तेज़ थींदो वेंदो आहे मिसाल जे तौर ते ॿियो मिसाल खणो त हाइड्रोजन आयोडीन पाण में पहिरियां मिलियूं त फॉरवर्ड रिएक्शन तेज़ हो ऐं हिन जो हाइड्रोजन आयोडाइड जो पोइ ते रिवर्स रिएक्शन में जेको असां डबल एरो में ॾेखारियो आहे ऐं पोइ ते वञे थो इहो स्लो हूंदो आहे नेग्लिजिबल अमाउंट में या स्पीड में पोइ ते थींदो आहे पियो पर जीअं हाइड्रोजन आयोडाइड जो मक़दारु वधीक थी वेंदो आहे घटिजी वेंदो आहे त हिन जो जेको रिएक्शन जी स्पीड आहे उहा घटिजी वेंदी आहे हिन जो कंसंट्रेशन वधीक थींदी आहे त इन जी पोइ ते कन्वर्जन वधंदी आहे ऐं इन जी स्पीड पिणु वधंदी वेंदी आहे मैक्रोस्कोपिक कैरेक्टरिस्टिक्स ऑफ डायनामिक इक्विलिब्रियम हरकी तवाज़ुन जूं मैक्रोस्कोपिक ख़ासियतूं नंबर पहिरीं ख़ासियत इहा आहे त एन इक्विलिब्रियम इज़ अचीवेबल ओनली इन अ क्लोज्ड सिस्टम डायनामिक इक्विलिब्रियम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्लोज्ड सिस्टम में ई हासिल करे सघिजे थो मिसाल जे तौर ते कैल्शियम कार्बोनेट आहे पहिरियां मिसाल आहे उनजो हिते त इहो कैल्शियम कार्बोनेट खे हीट कयोसीं त उहो कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड में तब्दील थी वियो पर हीउ क्लोज्ड सिस्टम कोन्हे को इन जे करे छा थींदो त कार्बन डाइऑक्साइड जेका गैस ठहे थी उहा हितां ॿाहिरि फ्लास्क मां निकिरी वेंदी पोइ ते बचंदो कैल्शियम ऑक्साइड अकेलो पोइ ते वञी करे कैल्शियम कार्बोनेट नथो ठाहे सघे छो त हुनजी कार्बन डाइऑक्साइड ॿियो जेको कंपोनेंट हुयो अधु हिसो हुयो उहो ॿाहिरि निकिरी वियो आहे इन जे करे हाणे हिते इक्विलिब्रियम हासिल ई कोन थींदो छो त रिएक्शन जेको आहे उहो रिवर्सिबल थियो ई कोन इरिवर्सिबल रिएक्शन आहे छाजे लाइ जो असां क्लोज्ड सिस्टम इस्तेमालु कोन कयो आहे ॿिए मिसाल में असां ॾिसूं था त क्लोज्ड सिस्टम असां इस्तेमालु कयो आहे कैल्शियम कार्बोनेट खे हीट कयोसीं कार्बन डाइऑक्साइड ऐं कैल्शियम ऑक्साइड ठहियो आहे इहे ॿई हिते बंदि आहिनि वरी ॿई पाण में मिलंदा त वरी रिवर्स रिएक्शन थींदो ऐं कैल्शियम कार्बोनेट खे ठाहे विझंदा तंहिंजे करे नंबर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इक्विलिब्रियम जेको आहे उहो असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्लोज्ड सिस्टम में हासिलु थींदो छो त का बि शइ न ॿाहिरि निकिरी सघंदी न ई का ॿी शइ अंदरि वरी दाख़िल थी सघंदी इहा आहे त एट इक्विलिब्रियम स्टेट रिएक्शन डज़ नॉट स्टॉप इक्विलिब्रियम जेॾी महिल जो तवाज़ुन वारी हालत हासिलु थी वई त कीमियाई अमल जेको आहे उहो स्टॉप कोन कंदो आहे बीहंदो कोन आहे फॉरवर्ड एंड रिवर्स रिएक्शन्स कीप ऑन टेकिंग प्लेस एट द सेम रेट फॉरवर्ड रिएक्शन ऐं रिवर्स रिएक्शन जेको आहे उहो साॻी स्पीड सां पिया हलंदा बट इन अपोज़िट डायरेक्शन पर हिक ॿिए जे उबतड़ तरफ़ में
कैल्शियम कार्बोनेट जेको आहे फॉरवर्ड रिएक्शन में कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड में तब्दील थींदो। साॻी स्पीड में वरी कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड जेको आहे वरी पोइ हिते रिवर्स में तब्दील थींदा कैल्शियम कार्बोनेट में। यानी हिक ॿिए जे अपोज़िट डायरेक्शन में आहिनि पर हिननि जी स्पीड जेका आहे ॿिन्ही जी उहा साॻी हूंदी, लगातार हूंदी। ऐं इहो जेको कीमियाई अमल आहे इहो पियो हलंदो आहे। मिसाल जे तौर ते असां जीअं चयो हुयोसीं त हिकिड़ो छोकिरो आहे जेको हिकिड़ी खॾ मां 4 लपा ॿाहिरि थो उछले, पर ॿियो छोकिरो आहे जेको साॻी स्पीड में उहे 4 लपा वरी जेके आहिनि वापसि खॾ में थो विझे पियो। हाणे इहे ॿई जेकर हिन जी स्पीड सां पिया हलंदा रहंदा त इहो जेको खॾो आहे न इहो वधंदो न इहो वरी लटिजंदो, इहो इन ई सूरत में पियो हलंदो। रिएक्शन बि ईअं ई थींदा आहिनि। कैल्शियम कार्बोनेट रिएक्टेंट जेके आहिनि उहे प्रोडक्ट में तब्दील थींदा आहिनि ऐं प्रोडक्ट जेका आहे उहा वरी साॻी स्पीड में वरी रिएक्टेंट में पई तब्दील थींदी आहे। नंबर 3 ख़ासियत इहा आहे त एट इक्विलिब्रियम स्टेट द अमाउंट और कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स एंड प्रोडक्ट्स डू नॉट चेंज। जेॾी महिल जो तवाज़ुन हासिलु थी वेंदो त उन वक़्तु रिएक्टेंट्स ऐं प्रोडक्ट्स जी जेका कंसंट्रेशन हूंदी आहे उहा तब्दील कोन थींदी आहे। इवन फिज़िकल प्रॉपर्टीज़ लाइक कलर डेंसिटी etc रिमेन द सेम। तोड़े जो उन्हनि जूं तबई ख़ासियतूं जीअं रंग आहे या घाटाई आहे उहा पिणु साॻी रहंदी आहे। मिसाल जे तौर ते असां हाइड्रोजन ऐं आयोडीन हिकिड़े फ्लास्क में खणूं था। हाइड्रोजन जा मालिक्यूल जेके आहिनि असां उहे इन नंढे साइज़ में ऐं हिन कलर सां ज़ाहिर था कयूं। आयोडीन जेको आहे उहो असां इन वॾे जेको मालिक्यूल आहिनि उन्हनि जी सूरत में ज़ाहिर कयो आहे। आयोडीन जेको आहे उहो पर्पल हूंदो आहे कलर में ऐं असांजो जेका हाइड्रोजन आहे उहा कलरलेस हूंदी आहे। उहे उन्हनि ॿिन्ही खे असां हिकिड़े फ्लास्क में बंदि कयो आहे त आयोडीन जो कलर जेको आहे उहो उन पूरी फ्लास्क खे मिली वियो आहे, उहा पिणु असांखे पर्पल नज़र अचे थी। हाणे जेॾी महिल जो इहे ॿई मिलायासीं त इहे ॿई छा कंदो पाण में तब्दील थींदा त उहे आहिस्ते आहिस्ते वरी हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थींदा। हाणे हाइड्रोजन आयोडाइड जो कलर ॾिसो त उहा पिणु कलरलेस आहे। त हिते जेका आयोडीन आहे उनजो रंग साॻियो ई आहे पर्पल, हाइड्रोजन बि कलरलेस आहे। हिते असांखे सॼी फ्लास्क जेका आहे उहा पर्पल नज़र पई अचे छो त आयोडीन जो कलर उन में नुमाया हुयो। पर जीअं फॉरवर्ड रिएक्शन थो थिए इहे ॿई शयूं पाण में मिलनि थियूं त हाइड्रोजन आयोडाइड पिणु ठहंदो थो वञे, आयोडीन जो मक़दारु घटिजंदो थो वञे। त ॾिसो फ्लास्क जो जेको कलर आहे उहो पिणु हाणे हल्को थी वियो आहे। हिते हुनजो गहरो पर्पल हुयो, हाणे उहो हल्को पर्पल थी वियो आहे। हाणे हिते छा थींदो त हाइड्रोजन आयोडाइड इन्हनि हाइड्रोजन ऐं आयोडीन में वरी पाण जेॾी महिल जो ठही वई त वरी इन्हनि में पोइ हिते रिवर्स थींदी, इन्हनि में तब्दील थियणु शुरू थींदी। ऐं जीअं जो तब्दील थींदी हाइड्रोजन आयोडाइड में आयोडीन में वरी हाइड्रोजन आयोडीन जेके आहिनि उहे वरी साॻे ई उन स्पीड सां वरी हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थींदियूं त हिते हिकिड़ो इक्विलिब्रियम पैदा थी वेंदो। हाणे हिते इक्विलिब्रियम पैदा थी वियो आहे त हिन फ्लास्क जो जेको रंग आहे उहो ॾिसो त अञा थोरो हल्को आहे छो त हुन में आयोडीन जेका आहे उहा पिणु मौजूदु आहे, हाइड्रोजन आयोडाइड पिणु मौजूदु आहे ऐं हाइड्रोजन जा मालिक्यूल मौजूदु आहिनि। हाणे ही इक्विलिब्रियम स्टेट वारी फ्लास्क जी जेका आहे तस्वीर आहे। इन में तव्हांखे हाणे कलर तब्दील थींदे कोन नज़र ईंदो, हीउ कलर तव्हांखे कोन मिलंदो, हीउ कोन मिलंदो छो त हाणे इक्विलिब्रियम स्टेट आहे, रंग बि साॻियो हूंदसि, घटाई बि साॻी हूंदसि। ऐं हिननि जी जेको हाइड्रोजन असां वटि आयोडाइड आहे या आयोडीन आहे या हाइड्रोजन आहे उन्हनि जी जेका कंसंट्रेशन आहे उहा पिणु हाणे हिते कांस्टेंट थी वेंदी। आहे त एन इक्विलिब्रियम स्टेट इज़ अटेनेबल फ्रॉम आइदर वे। तवाज़ुन वारी हालत कहिड़े बि तरफ़ खां हासिलु करे सघिजे थी। फॉर एग्ज़ाम्पल स्टार्टिंग फ्रॉम रिएक्टेंट्स और फ्रॉम प्रोडक्ट्स। रिएक्टेंट्स खां शुरू कयो त बि तव्हांखे मिली वेंदी। मिसाल जे तौर ते कैल्शियम कार्बोनेट खे खयों उहो तव्हां हुनखे हीट कयो था त तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड ऐं कैल्शियम ऑक्साइड मिलंदी। पर वरी जेकर असां इहो था खणूं कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड था खणूं उन्हनि खे मिलायूं था त वरी कैल्शियम कार्बोनेट में तब्दील थींदो त वरी इहो साॻियो ई हिननि में तब्दील थींदो। आहिस्ते आहिस्ते ॿिन्ही जी स्पीड बराबरि थींदी ऐं इक्विलिब्रियम स्टेट जेका आहे उहा असांखे वरी हासिलु थी वेंदी। हिन सां शुरूआति कयूं या असां हिननि खां शुरूआति कयूं असांखे इक्विलिब्रियम जी जेका स्टेट आहे उहा हासिलु थी वेंदी। नंबर 5 जी ख़ासियत आहे त एन इक्विलिब्रियम स्टेट कैन बी डिस्टर्ब्ड एंड अगेन अचीव्ड अंडर द गिवन कंडीशंस ऑफ कंसंट्रेशन प्रेशर एंड टेम्परेचर। तवाज़ुन वारी हालत जेका आहे उनखे जेकॾहिं तव्हां हिकिड़ो दफ़ो हुन में रुखनो था विझो, उनखे डिस्टर्ब कयो था, वरी उहा ॿीहर तव्हांखे हासिलु थी सघे थी जेकॾहिं वरी तव्हां उनखे टेम्परेचर प्रेशर ऐं कंसंट्रेशन साॻी बहाल कयो था। मिसाल जे तौर ते कैल्शियम कार्बोनेट खे हिकिड़े मख़सूस टेम्परेचर ते असां गरम कयोसीं, हली हली उहो असांजो जेको आहे सो उन टेम्परेचर ते मथे चढ़ी करे इक्विलिब्रियम वारी हालत में अची वियो त हाणे छा थींदो त इहो जेको कैल्शियम कार्बोनेट जो इहो इक्विलिब्रियम आहे इन जो असां टेम्परेचर घटाए छॾियूं त वरी इक्विलिब्रियम वारी जेका स्टेट आहे उहा असांजी घटिजी वेंदी। या वरी तव्हां कंसंट्रेशन जेका आहे उहा खणो जेकॾहिं मिसाल जे तौर ते कैल्शियम कार्बोनेट या कार्बन डाइऑक्साइड जी ऐं कैल्शियम ऑक्साइड जी कंसंट्रेशन जेका आहे असां पहिरियां वधीक हुई पर असां हुन मां थोरी कंसंट्रेशन कढी छॾीसीं
त हाणे छा थींदो, इक्विलिब्रियम जेका असांजी आहे तवाज़ुन वारी हालत उहा घड़ी खनि जे लाइ डिस्टर्ब थींदी, पर पोइ आस्ते वरी छा थींदो त उहो साॻियो ई उन्हनि में थोरी जेका कंसंट्रेशन आहे उन ते ई वरी उहो हिकिड़ो इक्विलिब्रियम जेको आहे पंहिंजो उहो ठाहे वठंदा। असांजो जेको लेक्चर ते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।